खैबर पख्तूनख्वा जे सेनेट इलेक्शन में हुकूमत मुखालिफ धुर गॾिजी विया। नामज़दगी कागज़ वापस न वठंदड़ उम्मीदवारनि खिलाफ गॾिजी इलेक्शन विढ़ण जो फ़ैसिलो। गवर्नर हाउस पेशावर में थियल इजलास में गवर्नर केपी फैसल करीम कुंडी ऐं वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर समेत पीटीआई, पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग नून ऐं जेयूआई फे जे अॻवाननि जी शिरकत। पीपल्स पार्टी उम्मीदवार तला महमूद जो चवणु आहे त पीटीआई जा नाराज़ उम्मीदवार दस्तबरदार न थिया त हुकूमत मुखालिफ धुर पारां गॾिजी इलेक्शन विढ़ी वेंदी। हुकूमत ख़ातिरी कराई आहे त मुआहिदे ते अमल कयो वेंदो। हुकूमत जे हिसे में 6 ऐं मुखालिफ धुर जे हिसे में 5 सीटूं ईंदियूं। केपी असेंबली में बिना मुकाबले सेनेट इलेक्शन वारो मामलो मुंझारे जो शिकार। पीटीआई जा नाराज़ उम्मीदवार नामज़दगी कागज़ वापस न वठण वारे फ़ैसिले ते बज़िद। पीटीआई क़यादत नाराज़ उम्मीदवारनि खे नामज़दगी कागज़ वापस वठण लाइ सुभाणे ताईं जी मोहलत ॾेई छॾी। फ़ैसिलो न मञींदड़ अॻवाननि खे पार्टीअ मां नेकाली ॾियण जो चिताव। नाराज़ अॻवान खुर्रम ज़ीशान चयो त ॻाल्हि सेनेट इलेक्शन खां घणो अॻिते निकिरी चुकी आहे। छा सियासी पार्टियुनि सां अंदरूनी तौर साज़बाज़ करणु सदन बानी जो नज़रियो थी सघे थो? मसलियतनि खां इनकार आहे। सियासत ऐं सीटूं वञी खॾ में पवनि। उसूल ते बीठल आहियूं ऐं बीठल रहंदासीं। पीयू इरफान सलीम चयो त असां विढ़ंदासीं ऐं हिन निज़ाम जो हिसो न बणजंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में गजगोड़ सां बरसात। बदीन, मीरपुर ख़ास, उमरकोट, टंडवाल हया, ठट्टो, चंबल, नऊं दिंबालो, मीरवाह, गोरचाणी में वसकारो। निंदो, बंगरियो, नऊं कोट, तलहार, खोरवा ऐं ॿियनि शहरनि में बि वकर वसी पिया। कंधकोट, गोसपुर, तंगवाणी, ठिकराठो ऐं ॿियनि इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणीअ हेठि। सिंध हुकूमत सूबे में इम्कानी बरसातुनि सबबि मकानी इदारनि जे मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द करे छॾियूं। हेठाहीं वारनि इलाइक़नि मां पाणी निकाल करण लाइ पंप्स जी दस्तयाबी बि यकीनी बणाइण जी हिदायत। सीनियर वज़ीर शहजरीना मेमन चयो आहे त सूबे में बरसात खे मुंहुं ॾियण जूं तयारियूं मुकमल कयूं वञनि। पाक भारत जंग दौरान 5 बेड़हाक जहाज़ किरिया। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जे बयान जहाज़ न करण वारनि भारतीय दावनि खे धूड़ करे छॾियो। व्हाइट हाउस में रिपब्लिकन कांग्रेस मेंबर्स खे ख़िताब दौरान 5 जहाज़ किरण जी तस्दीक कंदे चयो त पाक भारत जंग दौरान सूरतहाल ख़राब थी रही हुई, जंहिं बाद मुंहुं जंग रोकराए छॾी। पंज जहाज़ किरण जो सच छा आहे, क़ौम खे सच ॿुधायो। राहुल गांधी नरेंद्र मोदी खां वज़ाहत ॾियण जो मुतालबो करे छॾियो। 5 भारत जे अपोज़िशन लीडर राहुल गांधी डोनाल्ड ट्रंप जे वीडियो सोशल मीडिया ते शेयर कंदे वज़ीर आज़म नरेंद्र मोदीअ खां सवाल कयो आहे त भारतीय अवाम ॼाणणु चाहे थो त 5 जहाज़ किरण वारो सच छा आहे। पाक फिज़ाए जे जहाज़ रॉयल इंटरनेशनल टैटू शो में आलमी एजाज़ माणे वरितो। हक़ जी जंग में भारतीय हवाई फ़ौज खे सबक सेखारींदड़ GF-17 थंडर ब्लॉक 3 स्पिरिट ऑफ दी मेड ट्रॉफी पंहिंजे नाले कई। C-130 खे बहितरीन जहाज़ जे एजाज़ सां नवाज़ियो वियो। एयर चीफ ज़हीर अहमद बाबर टीम खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद ॾींदे चयो त पाकिस्तान जो झंडो ऊचो रखणु पाकिस्तान जी हवाई फ़ौज जी सुञाणप आहे। कामयाबी पाकिस्तान एयरफोर्स जे पेशेवरानी महारत ऐं टेक्निकी सरसीअ जो सबूत आहे। ISPR मूजिब रॉयल इंटरनेशनल एयर टैटू 2025 में आलमी हवाई फ़ौज पाकिस्तान एयरफोर्स जे पेशेवरानी सलाहियतुनि जी साराह कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी यूके में मुनक़िद कयल रॉयल इंटरनेशनल एयर टैटू में एवार्ड खटण ते पाक फिज़ाया खे मुबारकबाद। GF-17 थंडर ऐं C-130 जी शानदार कारकर्दगी ते पाक फिज़ाया जी क़यादत, पायलट्स ऐं टेक्नीशियंस जे पेशेवराननि सलाहियतुनि जी साराह। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाक फिज़ाया जी क़यादत जे विज़न
पायलट्स ऐं टेक्नीशियन्स जी पेशेवराननि सहायतनि सबबि पाकिस्तान जो नालो दुनिया में रोशन थियो आहे। पाक फिज़ाया मई 2025 में दुश्मन जा 6 जहाज़ किराए अमली मैदान में पाण मञायो। पाक फिज़ाए जूं कामयाबियूं इन ॻाल्हि जो सबूत आहिनि त पाकिस्तान जे हवाई हदुनि जो दिफ़ा मज़बूत हथनि में आहे। अमेरिका सां वापार ऐं सीड़पकारी खे वधाइण चाहियूं था। उमीद आहे त वापारी ॻाल्हियूं तामीरी अंदाज़ में अॻिते वधंदियूं। अमेरिका में मीडिया सां ॻाल्हाईंदे नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान ऐं अमेरिका विच में लाॻापन खे नई सतह ते खणी वञण चाहियूं था। पाकिस्तान ऐं अमेरिका विच में जल्द वापारी मुआहिदो थियण जो इम्कान आहे। एशियाई तरक्याती बैंक जे माहिरनि पारां कराची खां रोहड़ी रेलवे स्टेशन ताईं ट्रैक जो मुआयनो। रेलवेज़ अमलदारनि मूजिबि माहिरनि खे चीनी अमलदारनि सां बि मुलाक़ात कराई वेंदी। एशियाई बैंक जे वफ़द जे दौरे जो मक़सद कराची खां रोहड़ी ताईं रेलवे ट्रैक जी अपग्रेडेशन लाइ माली मदद हासिल करणु आहे। खैबर पख्तूनख्वा जे इलाक़े हंगू में पुलिस जो ख़ारजियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन मुकमल। 9 दहशतगर्द वाजी विया, केतिराई ज़ख़्मी। दहशतगर्दनि जी फाइल में DPO ऐं SHO ज़ख़्मी थिया। IG KP जो चवणु आहे त DPO हंगू ख़ालिद खान खे 3 गोलियूं लॻियूं। संदसि हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी DPO खे फ़ोन करे ख़ैरियत मालूम कई। मोहसिन नक़वी ज़ख़्मी DPO सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे चयो त अव्हां क़ौम जे सिर जा ताज आहियो। क़ौम खे अव्हां ते फ़ख़्रु आहे। इस्लामाबाद जी अदालत शराब ऐं हथियार हथ अचण वारे केस में खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अली अमीन गंडापुर जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त रद्द। अदालत 342 जो बयान रिकॉर्ड कराइण लाइ आख़िरी मौक़ो ॾींदे चयो त अली अमीन गंडापुर जी गैर हाज़िरी ते 342 जे बयान जो हक़ बि ख़त्म करे सघिजे थो। जेकॾहिं अली अमीन गंडापुर बयान रिकॉर्ड न करायो त अदालत फ़ैसिलो बि ॿुधाए सघे थी। अदालत हुकुम ॾिनो त 21 जुलाई खां अॻु अली अमीन गंडापुर खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वञे। अली अमीन गंडापुर जी गिरफ़्तारी नाकामी न हुजणु घुर्जे। अदालत केस जी ॿुधणी 21 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध जी ज़मीननि ते वालार ऐं वसीलनि जी खुर लुट ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जो ऐलान। हलंदड़ साल अगस्त खां दिसंबर महीने ताईं मरहलेवार एहतिजाजी रैलीज़ ऐं जलसनि जो ऐलान। फ़रवरी 2026 में कराची खां इस्लामाबाद ताईं ट्रेन मार्च कयो वेंदो। अयाज़ लतीफ़ अली जो चयो आहे त मुल्क अॻु में ई सियासी ऐं माशी बहिरान जो शिकार आहे। सिंधू दरिया ते धाड़ो ऐं सिंध में लखें एकड़ ज़मीन ते कब्ज़ा मुल्क में ख़तरनाक बहिरान पैदा करे रहिया आहिनि। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त अजरक वारी नंबर प्लेट जी मुखालफ़त कंदड़ तासुब परस्त आहिनि। सिंध में लाक़ानूनियत उरूज ते आहे। अगवा फुरूं धाड़ा ऐं बरादरनि जा झेड़ा मामूल बणियल आहिनि। मलीर में मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर नई पार्टी ठाहे त इन अमल जी आजियां कंदासीं। मीरपुर ख़ास में GA सिंध बहाद जे कारपोरेट फार्मिंग पाणी मदनी वसीलनि ते धाड़नि ख़िलाफ़ मार्च। रियाज़ टांडियो जी अॻवानी में जमखाना खां मार्केट चौक ताईं मार्च कयो वियो। रियाज़ टांडियो चयो त सिंध जे वसीलनि ते खुर लुट करे वसीला सिंध हवाले कया वञनि। पार्टी ठाहिण जो मक़सद ग़रीब तबके जी नुमाइंदगी करणु आहे। पार्टी ठाहिण बाद मुंहुं मथां इल्ज़ामनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। पाकिस्तान रिपब्लिक पार्टी जी सरबराह रिहाम खान जी सख़्त में प्रेस कॉन्फ्रेंस। रिहाम खान चयो त कुझु माण्हू चवनि था त पिंडी जी हिमायत हासिल आहे, पर मूंखे रुगो अवाम जी हिमायत आहे। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जी पार्टी जी ख़बर नाहे। बाक़ी जूनियर भुट्टो ज़ुल्फ़कार आर्टिस्ट सुठो आहे।
वापारी तंजीमुनि हुकूमत जे टेक क़दमनि खे वापार दुश्मन करार ॾेई छॾियो। नए माली एक्ट ख़िलाफ़ कराची ऐं हैदराबाद जे वापारी जी हड़ताल। अक्सर कारोबारी मरकज़ बंद रहिया। कराची चैम्बर ऑफ कॉमर्स जे सॾ ते सदर डिफेंस तारिक रोड ज़ेनमार्की बिज़नेस रोड बर्न्स रोड ऐं कारोबारी मरकज़ बंद रहिया। वापारी अॻवाननि जो चवणु आहे त टैक्स शिकन तहत वापारियुनि जी गिरफ़्तारी ॾंड डिजिटल अनाउंसिंग ते ख़दशा ख़त्म कया वञनि। ख़दशा ख़त्म न थिया त हिकु हफ़्ते में 2 भेरा शटर बंदि हड़ताल कई वेंदी। हैदराबाद में हिकु ॾींहुं अंदरि ख़तरनाक करार ॾिनल 2 इमारतुनि खे ड्राहे पट कयो वियो। हीराबाद वारे इलाइक़े में भुरपुरी रोड ते ख़तरनाक करार ॾिनल इमारतूं ड्राहियूं वयूं। हीराबाद में इमारत ख़ाली कराइण दौरान रहवासियुनि जो एहतियात इंतज़ामिया ऐं रहवासियुनि विच में चकरियूं बि थियूं। रहवासियुनि जी वज़हमत बावजूद इमारत ड्राहे पट कई वई। पाकिस्तान थाईलैंड में तारीख़ रक़म करे छॾी। दिफ़ाई चैंपियन ईरान खे हाराए एशियन अंडर 16 वॉलीबॉल चैंपियनशिप खटे वरिती। पाकिस्तान शुरूआती 2 सेट्स ते शिकस्त बाद शानदार कमबैक कयो ऐं दिफ़ाई चैंपियन खे शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान पारां मोहम्मद जुनैद ऐं फैज़ान अल्लाह पारां शानदार रांदि जो मुज़ाहिरो। भारतीय अदाकार शाहरुख खान फिल्म जी शूटिंग दौरान ज़ख़्मी इलाज लाइ अमेरिका मुंतक़िल। भारतीय मीडिया मूजिब शाहरुख खान खे फिल्म जी शूटिंग दौरान चेल्हि में मामूली मौत जो धकु लॻो आहे। डॉक्टर्स खेसि 1 महीनो मुकमल तौर ते आराम करण जो मशवरो ॾिनो आहे।